अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ो हाल आहे। उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु वरी हिकिड़ी नई वीडियो जे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं 8 GB जा बोर्ड। तव्हां बि सुञाणे ऐं तव्हां ख़रीदारी करे सघो था ऐं पहचान करे सघो था त हीअ घणा GB आहे। हीअ मूं वटि आहे SK हाइनिक्स IC जो कोड आहे H9TQ64 H9TQ64। चार लफ़्ज़ छॾे 6-4 अचे त उहो 8 GB जो बोर्ड आहे। ऐं कुझु अव्हांजे आॾो ॿिया बि कुझु बोर्ड आहिनि, उहे बि अव्हांखे ॿुधाईंदासीं। हे सैमसंग जी IC आहे। हे सही तरह सां नज़र नथो अचे, पर वरी बि तव्हांखे ॿुधायां थो। हे आहे KMQ72 KMQ72। 3 लफ़्ज़ छॾे 72 अचे त उहो 8 GB जो बोर्ड आहे। ॿिया बि तव्हांजे आॾो बोर्ड पेश कंदासीं। हे बाईवेन IC आहे EMCP। तव्हां साॼे पासे ॾिसंदा हूंदव त 08G कहिड़े बि बोर्ड में अचे EMCP बाईवेन IC उहो 8 GB जो बोर्ड आहे। मशहूरु कोड सैमसंग जी मोबाइल आहे, उनजो बोर्ड आहे। मशहूरु बोर्ड आहे, माइक्रोन IC आहे। JY 941 जंहिं बि बोर्ड में अचे JY 941 उहो 8 GB जो बोर्ड आहे। असां वटि ॿियो हिकिड़ो 4C IC आहे, उन जो कोड आहे 0808 कहिड़े बि बोर्ड में अचे 4C IC में त उहो 8 GB जो बोर्ड आहे। सैमसंग जी IC आहे KMK7X। KMK खे छॾे 7X अचे त उहो 8 GB जो बोर्ड आहे। ऐं ॿिया बि असां वटि बोर्ड आहिनि, उहे बि तव्हांखे कोड ॿुधाईंदासीं। सैंडिक्स IC आयो कोड आहे सैंडिक्स IC 8G जे अॻियां अगरि जे ABC जो लफ़्ज़ हुजे त उहो 8 GB जो प्रॉपर EMCP आहे। अगरि जे 8G खां अॻियां 4 हुजे 5 हुजे अंग हुजे त उहो EMMC आहे प्रॉपर। हे EMCP प्रॉपर 8 GB आहे। 8G जे अॻियां K आहे। ये 8 GB जो बोर्ड आहे। ये सैमसंग जो बोर्ड आहे। मशहूरु कोड अव्हांखे कोड जी ख़बर हूंदी, हिन जी मशहूरु कोड आहे KMFN। 3 लफ़्ज़ छॾे जे N अचे त उहो 8 GB जो बोर्ड आहे।
ॿिया बि बोर्ड आहिनि असांखे, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदा। हे माइक्रोन जो IC जो कोड आहे JY 941। हे माइक्रोन IC आहे JY 941, उहो 8 GB जो बोर्ड आहे। जेको बि JY 941 अचे जंहिं बि बोर्ड में उहो 8 GB। वरी नेक्स्ट वीडियो में तव्हांखे वरी ॿियनि बोर्डनि जा ICनि जा कोड ॿुधाईंदासीं। महिरबानी।